अस्सलाम वालेकुम। अॼु वरी हिकु दफ़ो ॿीहर हिकिड़ी न्याणीअ जे लाइ कुझु सामान जमा कयो आहे शादीअ लाइ, इंतहाई ज़रूरतमंद, तो वो मैं आपसे शेयर किया थी। एक बच्ची के लिए हमने ये कुछ चीज़ें जो हैं वो अरेंज की हैं। ये 2-3 सूट मैं पहले भी किसी वीडियो में दिखा चुकी हूँ। पहले सिर्फ कपड़े हम जमा कर रहे थे, लेकिन बाद में जो है पता चला कि और भी चीज़ें हम दे सकते हैं। तो ये कुछ सूट हैं अनस्टिच्ड, ये आपको मैं दिखा रही हूँ। एक ये सूट है, यह हिकिड़ो वॻो, हिन जो ट्राउज़र आहे ऐं हीअ हिन जो रओ ऐं कमीज़ भरियल आहे। ऐं उन खां अलावा हिकिड़ो हीअ वॻो आहे, हिकिड़ो हीअ कॉटन जो आहे 3 पीस, ऐं हिकिड़ो हीअ आहे। उन खां अलावा हीअ हिकिड़ी शॉल आहे, छो त सियारो आहे, नेक्स्ट मंथ हुनजी शादी आहे। ऐं हिकिड़ो हीअ क्लच आहे, ऐं उन खां अलावा 2 टॉल वरिता आहिनि। हीअ सभु शयूं जेके आहिनि मुख़्तलिफ़ माण्हुनि खां जमा थियल आहिनि ऐं कुझु पैसा मिलिया आहिनि त उन्हनि मां ख़रीद कयूं आहिनि। कुझु कपिड़ा ही स्टिच्ड आहिनि जेके किन पंहिंजी शादियुनि में हिकु दफ़ो 2 दफ़ा पाता आहिनि त बिल्कुलु नवां आहिनि। त इहे जेके आहिनि असां हुननि खे मोकिलियूं था त ज़रूरु उन्हनि खे कमु अची वेंदा। ऐं हिकिड़ो ही पर्स आहे, जंहिंखां जेतिरो थी सघियो आहे उन हेल्प कई आहे। ऐं कुझु ही बि कपिड़ा आहिनि जेके पाण हिकु दफ़ो पातल आहिनि त उहे बि कुझु माण्हुनि मोकिलिया आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त शादी वारे घर में रुॻो कुंवार न हूंदी आहे, ॿिया बि माण्हू हूंदा आहिनि, थी सघे तो कंहिंखे न कंहिंखे कमु अची वञनि। तो ये कुछ और जो हैं एक दफ़ा पहने हुए सूट, ये भी लोगों ने हमें दिए हैं और ये भी मैं भेज रही हूँ उनके पास। और बर्तनों में था जेके मूं जमा कया आहिनि, ही हिकिड़ो ट्रे सेट आहे 3 पीस, ऐं हिकिड़ी हीअ डिश आहे प्लेटर, हिकिड़ी ड्राई फ्रूट जी डिश आहे, ही चमचा आहिनि 6 नंढा वॾा 6, ऐं ही मसालनि रखण जी बरनी आहे, ऐं ही आहिनि हिकिड़ो प्यालनि जो सेट आहे। आम शइ आहे, महांगी बि न आहे पर रोज़मर्रा जी ज़रूरत में। ऐं ही जेको आहे 3 बास्केट्स जो सेट आहे रोज़मर्रा इस्तेमाल जे लाइ। इहा बि हिकिड़ी ज़रूरी शइ आहे, छो त तमामु छोकिरियूं जेके आहिनि जिन घरनि में शादियूं करे वञनि थियूं, उहे बि कोई एॾा ख़ुशहाल घराणा न आहिनि, महिनत मज़दूरी करण वारा आहिनि। ऐं ही डिनर सेट आहे हिकिड़ो प्लास्टिक जो, जंहिंजा ही आहिनि कुझु पार्ट्स, कुझु हुन दॿे में अंदरि पिया आहिनि। हिकिड़ी इस्त्री आहे, ही थर्मास आहे चांहि जो, ऐं 6 ही मग आहिनि। उन खां अलावा ही हिकिड़ो हॉट पॉट जो सेट आहे, ऐं इन सां गॾु जेको आहे असांखे ही कूलर बि मिलियो आहे। कूलर ही सभु जेके आहिनि हिन बॉक्स में पैकिंग थियल आहे। उन खां अलावा हिन में बाक़ी जेके आहिनि डिनर सेट जा पार्ट्स हिन दॿे में आहिनि। सो पुड़ी तला आहे, ऐं असां मां इलाही सारनि जी गॾियल हीअ कोशिशि आहे, महिनत आहे, टाइम थो लॻे, तवानाई थी लॻे, पर ॿियनि जे लाइ जीअण आहे। असां एतिरो त करे था सघूं न, माना एतिरो असांजे वस में आहे, एतिरी असांजी पहुच आहे, तंहिंजे करे ज़रूरु करणु घुरिजे। हुननि जी एतिरी पहुच बि न आहे, ठीकु आहे। ऐं ॿी ॻाल्हि त कुझु माण्हुनि मूंसां कॉन्टेक्ट कयो त भई असांजी बि हेल्प कयो, को इस्लामाबाद मां, को किथां परे खां। इहो नामुमकिन आहे, ऐसे नहीं कर सकते हम। मैं या मेरे 8-10 जो मदद करने वाले लोग हैं, हम पूरे मुल्क में तो काम नहीं कर सकते ना। तो इसलिए बेहतर है कि हर एक अपने अपने इलाके में करे। कयो प्लीज़, महिरबानी कयो, पाण ते महिरबानी आहे, ॿिए ते न ई आहे। सो असांखे इहो अहिड़े तरह जा कम ज़रूरु करणु घुरिजनि। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अगर आपको मेरी ये वीडियो अच्छी लगी हो तो आप इसको लाइक करें, कमेंट करें और ख़ुद भी मिलजुल के इस तरह के काम करने की कोशिश करें। सो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजे देश धरतीअ सां, पंहिंजे माण्हुनि सां प्यारु कयो, उन्हनि जे ॾुखनि सूरनि में कमु अचो। चवंदा आहिनि उठ तां विंजणी लाहिण बि वॾो कमु आहे, वॾो ॿारु लथो। सो ही उठ तां विंजणी लाहिण जे बराबरि ई सम्झो, तव्हांखे बि ईअं करणु घुरिजे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाल्लाह वरी कंहिं कमनि जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।